ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं। हैदराबाद में पानी जी निकाली बाबत अहम इजलास थियो आहे। हैदराबाद खां ख़बर शेयर कंदा आहियूं। सूबाई वज़ीर इतलात ऐं रेन एमरजेंसी सुपरवाइज़र शर्जील इनाम मेमण ऐं मकानी इदारनि वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जी सदारत हेठि शहबाज़ हाल में अहम इजलास थियो आहे। इजलास में बरसातुनि खां पोइ जी सूरत-हाल ऐं पानी निकाल जी मौजूदा सूरत-हाल जो जाइज़ो वरितो वियो। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा आहियूं। पीपी अगवान अली मोहम्मद छुटो पिण गंदे पानी के निकाल ते ख़दशनि जो इज़हार कंदे कम की बेहतर तरीक़नि की ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। अगवाननि जो चवणु आहे त लतीफ़ाबाद ऐं कासमाबाद जे ड्रेनेज सिस्टम के अपग्रेड करण की सख़्त ज़रूरत आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा आहियूं। हिकु ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं। हैदराबाद में या अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर इतलात ऐं रेन एमरजेंसी सुपरवाइज़र शर्जील इनाम मेमण आई मकानी इदारनि वारनि वज़ीरनि सैयद नासिर हुसैन शाह जी सदारत हेठि शहबाज़ हाल में अहम इजलास थियो आहे।